अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी तरकीब अंडा ग्रेवी। बोड़ ठाहियां थी मां पटाटनि जो ऐं अंडनि जो। असां अंडनि खे सिंधीअ में बेदा भी चवंदा आहियूं, आना भी चवंदा आहियूं, पर आम तरह से इन डिश जो नालो अंडा ग्रेवी है। आज मैं आपके साथ अंडा ग्रेवी की रेसिपी शेयर कर रही हूँ। लोग बाकी जो है वो जिस तरह भी बनाते हैं, मेरा अपना एक अलग तरीका है बनाने का। तो उसके लिए सबसे पहले तो मैंने यहाँ पे एक बड़ी प्याज ब्राउन करके थोड़ा सा पानी डाल के छोड़ दिया है ताकि प्याज जो है वो नरम हो जाए। तो ही मूं हिकिड़ो वॾो बसर कटे दाग करे उनमें थोड़ो पानी विझी छॾियो त जीअं बसर थोड़ो नरम थी वञे। ऐं उन सां गॾु गॾु मूं हिते ही 3 बेदा 3 आना बॉयल करे रखिया आहिनि। 3 अंडे मैंने बॉयल कर लिए हैं। इनको हार्ड बॉयल करना है। घणी देर इन्हनि खे बॉयल कबो जीअं सख़्तु थी वञनि, नरम न हुजनि। ऐं हाणे जेको उन सां गॾु गॾु असांखे शयूं खपंदियूं वो आहे लूण ऐं मिर्च मर्ज़ीअ जे मुताबिक़, ज़ाइक़े जे मुताबिक़, ऐं थोड़ी हैड ऐं थोड़ा सूखा पीठल धाणा। ये नमक मिर्च तो आप हस्बे जायका ले लें। थोड़ी ज़रा सी हल्दी और थोड़ा सा पिसा हुआ धनिया, जैसे 1/4 चम्मच या आधा टीस्पून। और उसके साथ साथ ये पिसा हुआ गरम मसाला है आधा टीस्पून, अधु नंढो चांहि वारो चमचो, अधु टीस्पून पीठल गरम मसालो आहे। ये 2 मीडियम साइज़ पटाटा आहिनि जिनके छिले कटे मूं हिननि जा थोड़ा विचोली साइज़ जा गतरा किया हैं। ये 2 मीडियम साइज़ आलू थे जिनको छील काट कर मैंने ये दरमियानी साइज़ के इसके छोटे कतले बना लिए हैं। और उसके साथ साथ 2-3 टमाटर ये बारीक कटे हुए हैं। तो अभी हम सबसे पहले डालेंगे ये सूखे हुए मसाले। ये 2-3 टमाटर खणो, नंढा हूंदा आहिनि त 4 भी ठीक आहिनि, वॾा हुजनि विचोला हुजनि त 2 या 3 उन हिसाब सां। असां सभिनी खां पहिरियों ही सूखा मसाला इन में शामिल कंदासीं। बसरनि में सूखा हुआ मसाला और उसके साथ साथ टमाटर ऐं ही सुकल मसालो असां हिन में गॾु विझी हिन खे मिक्स कयूं था ऐं हल्की बाहि ते वरी छॾे था ॾियूं त जीअं टमाटर ॻरी वञनि ऐं असांजो बसर भी ॻरी वञे ऐं जेको ग्रेवी ठहंदी, मसालो ठहंदो, उहो ॾाढो पोइ सुठो ऐं लसो ठहंदो, स्मूथ और बारीक अच्छी तरह से जो है वो गला हुआ जो प्याज और टमाटर का मसाला बनेगी। अभी हम इसको ढककर दम पे लगा देते हैं। ये मसालो असांजो तैयार थी वियो है, मसाला तैयार हो गया। अभी आलू डाल के हम जब इसको भुनेंगे तो ये अच्छी तरह से टमाटर और प्याज मैश हो जाएंगे। तो मसालो तैयार है असांजो। असां हाणे हिन में पटाटा विझी थोड़ी देर भुञंदासीं त ही बसर ऐं टमाटर चङी तरह सां ॻरी वेंदा। हाणे मां हिन में पटाटा विझां थी ऐं बाहि मां हिनजी तेज़ कई आहे। आग मैंने इसकी तेज़ कर ली है ताकि जल्दी जल्दी हम इसको भून लें। ऐं उन सां गॾु गॾु ही 3 बेदा जेके आहिनि उहे छिले ऐं मां हिननि जा थुल्हा थुल्हा स्लाइस कंदसि। ये तीनों अंडे में छील कर इनके मोटे मोटे स्लाइस बनाऊंगी। और इसके साथ जो है इसमें हरा धनिया और हरी मिर्चें भी हमें चाहिए होंगी, जो कि फ्रिज में हैं, अभी मैंने निकाले नहीं है और जब टाइम आएगा तो मैं निकाल लूँगी। असां हिन में सावा मिर्च भी विझंदासीं, सावा धाणा भी असांखे खपंदा। आख़िर में फ्रिज में रखिया आहिनि, मूं कढिया न आहिनि ऐं जंहिं महिल ज़रूरत पवंदी उन महिल मां उन्हनि खे कढी वठंदसि। त हाणे सभिनी खां पहिरियों ही चङी तरह मां पटाटा भुञंदसि ऐं बेदा छिले वठंदसि। ॾिसो ही 3 अंडा 3 बेदा मूं विचोली साइज़ जा स्लाइस कटे छॾिया आहिनि। थुल्हा भी ना आहिनि करना ऐं तमामु सन्हा कागज़ जहिड़ा भी ना आहिनि करना। तीनों अंडे छील कर मैंने इसके दरमियाने साइज़ के स्लाइस काट लिए हैं। ना तो इसको बिल्कुल पतला कागज़ जैसा करें, ना ही ये मोटे स्लाइस होने चाहिए। पानी मैंने यहाँ रखा हुआ है और उसके साथ आलू मेरे अच्छी तरह से भुन चुके हैं। पटाटा मुंहिंजा ॾाढे चङे नमूने भुजी विया आहिनि ऐं तव्हां ॾिसंदव ग्रेवी ॾिसो, तव्हां मसालो ही ग्रेवी ॾिसो त ही बिल्कुल चङी तरह सां पेस्ट ठही वियो आहे। या मसाला देखें, जो ग्रेवी बन रही है वो बहुत अच्छी तरह से एक स्मूथ इसका पेस्ट बन चुका है। आलू मेरे भुन चुके हैं और प्याज और टमाटर गल चुके हैं। अभी हम इसमें डालेंगे पानी। बसर पटाटा चङी तरह ॻरी विया आहिनि, पटाटा भुजी विया आहिनि ऐं भुञण जो मक़सदु भी इहो हो त बसर ऐं पटाटो चङी तरह सां ॻरे। भुञण सां जेको भी मसालो हूंदो आहे वो वधीक सुठो ठहंदो आहे। जब हम भूनते हैं और थोड़ा थोड़ा पानी डालते रहते हैं तो मसाला जो है वो अच्छी तरह से गल के और स्मूथ सा बन जाता है। हाणे हिन में मूं इहो पानी विधो आहे। एक उबाल आने के बाद मैं इसको दम पर लगाऊंगी। हिकिड़ो पानी टचको खाईंदो त मां हिन खे दम ते हणंदसि त जीअं मुंहिंजा पटाटा भी ॻरी वञनि
रस जेका है उहा हिन खां थोड़ी घट कंदासीं। इसमें ग्रेवी बनेगी गाढ़ी, तो ये शुरुआत जो है इतना नहीं होगा जितना अभी नज़र आ रहा है, क्योंकि जब तक आलू गलेंगे तो वो पानी जज्ब भी करते हैं और थोड़ा सा पानी जो भाप बन के सूख भी जाता है। तो हाणे हिनखे हिकिड़ो टचको ईंदो, उन खां पोइ मां हिनजी बाहि दम वारी करे छॾींदसि। तकरीबन 10 मिनट गुजरी विया आहिनि, 10 मिनट हो गए। हम चेक करते हैं आलू। पटाटनि खे चेक करण जो हमेशा मां इहो ई तरीक़ो कंदी आहियां त छुरी हणी ॾिसंदी आहियां। ये देखिए ये टूट गया, ये आधे गल चुके हैं। तो अभी हम इसमें हरी मिर्च डाल देंगे। सावा मिर्च मूं हिन में सॼा विधा आहिनि, अधु ॻरिया पटाटा थी विया आहिनि। तव्हां जेकॾहिं चाहियो तेज़ मिर्च खाइण त कटे भी विझी था सघो। अब इसको और हम 10 मिनट और मैं दम पे रखूँगी। ॻुड़ खे असां चेक था कयूं, सालन को चेक करते हैं हम। पटाटा असांजा ॻरी विया आहिनि ऐं ग्रेवी काफ़ी थिक थी वई आहे। ऐं हीअ जेतिरी तव्हां ॾिसो था न, इनखे बि असां थोड़ी देर रखंदासीं त पटाटा इहो पानी जज़्ब करे छॾींदा। ये इतना सा पतला हमें छोड़ना है, क्योंकि जब हम इसको पका के रखेंगे तो आलू ये पानी जज़्ब कर लेंगे। और इतना याद रखें कि जब भी कोई ग्रेवी वाला सालन बनाएं उसको हल्का सा पतला छोड़ दिया करें। और वैसे भी 15 मिनट हमें रखना होता है सालन, आग बंद करने के बाद उसके बाद सर्व करें तो वो पानी जो है वो बैलेंस हो जाएगा। ठीक है, जॾहिं बि अहिड़ो को रस वारो ग्रेवी वारो बोर्ड ठाहिजे तो उनखे 15 मिनट ज़रूर जेको आहे बाहि बंदि करण खां पोइ छॾे ॾियो, त ऑयल मथां अची वेंदो, बोर्ड सेट थी वेंदो ऐं जेका रस आहे उहा बि हिनजी बैलेंस थी वेंदी। हाणे असां हिन में अधु टीस्पून गरम मसालो विधोसीं, इन सां गॾु असां विझंदासीं सावा धाणा, आधा टीस्पून गरम मसाला पिसा हुआ और ये हरा धनिया कटा हुआ ये डाल दिया। इसको हल्के हाथ से मिक्स कर लेते हैं। अब हम इसमें डालेंगे अंडे। ही 2 पीसेस मां कढ़ा थी गार्निशिंग जे लाए। इसको गार्निश करने के लिए 2 पीसेस में निकाल रही हूँ, बाकी हम आहिस्ता से इसमें शामिल कर देंगे। आमतौर पे साबित अंडे डाले जाते हैं अंडा ग्रेवी में, मेरा ये तरीका है, मेरे बच्चे हमेशा से यही पसंद करते हैं। अब हम इसको ज़्यादा नहीं घुमाएंगे, असां इनके घणो न उथलाईंदासीं, न त इन सां ही भुरण जो ख़तरो हूंदो आहे। हाणे मां ही डिश आउट करे तव्हांखे ॾेखारियां थी। आग बंद कर रही हूँ मैं, इसको दम पे लगा रही हूँ, यानी बग़ैर आग के दम। और मैं आपको इसको डिश में निकाल के दिखाती हूँ थोड़ी देर के बाद। 10 मिनट मुँह इनके छॾियो, 10 मिनट मैंने इसको छोड़ दिया था। अब मैं इसको निकालती हूँ। आप देखेंगे ऑयल इसका काफ़ी ऊपर आ चुका है, रंग भी इसका जो है वो निखर गया और ग्रेवी भी देखें गाढ़ी हो गई। अभी और रखेंगे तो और गाढ़ी होगी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं ही बोर्ड ॿार ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि, वॾनि लाइ बि। सियारे में मां ख़ासि करे घणो पचाईंदी आहियां। ऐं अक्सर ही जीअं तव्हां ज़र्दी जा टुकड़ा ॾिसो था त इहे हिन में मिक्स थी वेंदा आहिनि ग्रेवी में। ये ज़र्दी के जो पीसेस हैं ग्रेवी में मिक्स हो जाते हैं तो ये और अच्छा लगता है, उसका टेस्ट ग्रेवी का बहुत मज़े का हो जाता है। ज़रूर ट्राई कजो। अगर तव्हांखे मुंहिंजी ये रेसिपी, मुंहिंजी ये वीडियो वणी हुजे त तव्हां लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में मां अगर कुछ तव्हां सां शेयर कयां त तव्हां आसानी सां ॾिसी सघो। अगर आपको मेरी रेसिपी, मेरी ये वीडियो अच्छी लगी हो तो आप इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि मुस्तक़बिल में भी अगर मैं जो है ऐसा कुछ भी आपके साथ शेयर करना चाहूँ तो आप उसको आसानी से देख सकें। तो ही आहे मुंहिंजी अंडा ग्रेवी जी रेसिपी। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, प्यार सां पकल खाधे जो टेस्ट ॾाढो बहितरीनु हूंदो आहे ऐं तव्हांजी फैमिली उहो शौक़ सां खाईंदी ऐं तव्हांखे उनजो सुठो रिस्पॉन्स मिलंदो। ऐं पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजे ख़ानदान लाइ, पंहिंजी फैमिली लाइ सुठा सुठा खाधा पचायो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी ॻाल्हि सां, कंहिं सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।